जिथे किथे दाह आहे उन में न रुगो ॿेलनि जा वण पर वाहन जे किनारनि ते, रोड जे किनारनि ते, या मुख़्तलिफ़ स्कूलनि में या मुख़्तलिफ़ बिल्डिंगुनि में, सरकारी इमारतुनि में जेके वण आहिनि उहे वढिया पिया वञनि। इवन ख़ानगी बि जेके आहिनि उहे वण वॾे पैमाने ते वढिया पिया वञनि। उनजो वॾो सबबु इहो आहे त आवाम खे हुकूमत या लाॻापियल इदारा जेके आहिनि जिन ॿेलो खातो आहे, एग्रीकल्चर आहे, इन्हनि माण्हुनि खे आगाही न ॾिनी आहे वण जे हवाले सां त बाबा वण वढींदो त हीउ नुक़सानु थींदो तव्हांखे, तव्हांजी धरती गरम थींदी, तव्हां जेके हाणे ॿार पिया ॼमो त उन्हनि जो छा थींदो। ऐं ॿियो त जेकॾहिं ऐं हींअर बि जेकॾहिं तव्हां वण पोखींदो त उहे जॾहिं वॾा वण थींदा तॾहिं वञी ऑक्सीजन ॾींदा असांखे ऐं कार्बन डाइऑक्साइड खाईंदा। हिन वक़्तु बचाइण जो वॾे में वॾो कमु इहो आहे असांजो, ऐं असांजे जेके बि सम्झूं था उन्हनि जी ज़िम्मेवारी इहा आहे त हीअ जेके वॾा वण आहिनि इन्हनि खे असीं बचायूं। इन्हनि खे जेतिरो बचाईंदासीं ओतिरो जेको आहे सो असां धरती खे बचाए सघंदासीं। असां हक़ीक़त में धरती खे कोन पिया बचायूं, असां पंहिंजो पाण खे बचाइण जी कोशिशि पिया कयूं। धरती गरम हूंदी तॾहिं हूंदी वजूद हूंदा त धरती जेकॾहिं थधी थी वेंदी तॾहिं वजूद हूंदो। असांजो वजूद ख़तमु थी वेंदो जेकॾहिं धरती तमामु घणी गरम थींदी, असांजे रहण लाइक़ु न रही त पोइ असां ख़तमु थी वेंदासीं। इन करे असां पाण खे पंहिंजे नस्ल खे पिया वधायूं ऐं बचायूं। त हाणे इन लाइ असां हिते सॼी संगत जेको सोचियो त बाबा कंहिं न कंहिं अहिड़ा फ़ैसिला करियूं जंहिंमें हिकिड़ो त वाढी ते पाबंदी अचे, पोइ आवाम में जागरता बि अचे ऐं ॿेलनि जे हवाले सां को बहितर फ़ैसिला थी सघनि। उन लाइ असां इहो सोचियो त सभु कमु असां ॿ टे फ़ैसिला कयूं। पहिरियों फ़ैसिलो इहो कयो आहे त हिते असां हिन इशू खे पॉलिटिसाइज़ करण लाइ असांखे ऑल पार्टी हिते ज़िले लेवल जी हिकिड़ी कॉन्फ्रेंस घुराईंदासीं जंहिंमें समूरियूं लेफ्ट जूं या ॿियूं जेके पार्टियूं आहिनि उन्हनि जा जेके बि ज़िले सतह जा अॻवान आहिनि या जेके मर्कज़ी अॻवान सभिनी खे असीं घुराईंदासीं। पोइ हिते ई असां मियानी में सोचियो आहे त उनजी कंदासीं। उनजो असां त टाइम रखियो आहे 19 जून ते जुमे ते। उन में हिकिड़ी मीटिंग कंदासीं जंहिंमें सभई दोस्त इन इशू ते ॻाल्हाईंदा, न रुगो उन इशू ते ॻाल्हाईंदा पर उन में असीं करारदा मंज़ूर करण सां अॻु उते तजवीज़ूं बि ॾींदा त असांखे छा करणु घुरिजे, कहिड़ी कहिड़ी एक्टिविटीज़ करणु घुरिजे जंहिंमें हिकिड़े तरफ़ जेको आहे सो इहो प्रेशर डेवलप थिए त ॿेलनि ते वणनि था जेका वाढी जो जेको नज़लो आहे उहो ख़तमु थी सघे। ऐं ॿियो त जेतिरा वण पोखे सघजनि हिकिड़ो माहौल जुड़े ऐं माण्हू उन तरफ़ राग़िब थियनि। राग़िब थिया बि आहिनि पर अञा ताईं बि जेको आहे वणनि जी दुश्मनी बि माण्हुनि जे ज़हन में आहे ऐं माण्हू इलाही आहिनि जेके अॼु बि वणनि जा दुश्मन आहिनि, वण बाक़ाइदे वढनि था ऐं उन्हनि खे को बि रहम नथो पए। ऐं अहिड़े क़िस्म जी असां एक्टिविटी करणु था चाहियूं त इन जेको असां इहा पॉलिटिकल एक्टिविटी कंदासीं, पॉलिटिसाइज़ करण लाइ पॉलिटिकल दल खे घुराईंदासीं, उन में समाजी दल जो घुराईंदासीं त उन में खोड़ तजवीज़ूं बि ईंदियूं, खोड़ फ़ैसिला बि थींदा, खोड़ एक्टिविटीज़ बि जेके डिसाइड थींदियूं। उन खां पोइ ॿियो इहो आहे त असां फ़ैसिलो कयो आहे त लिटिगेशन में वेंदासीं, 2 पिटीशनूं दाख़िल कंदासीं। हिकिड़ी जनरली सॼी सिंध जे हवाले सां, ॿेलनि जे हवाले सां ऐं वणनि जे हवाले सां, ॿी हैदराबाद ज़िले जे ॿेलनि जे हवाले सां जेको आहे सो पिटीशन दाख़िल कंदासीं जंहिंमें असां कोशिशि कंदासीं त हिते जेके ॿेल आहिनि उन्हनि खे बचाए सघूं ऐं को मुंहिंजो थी सघे ऐं को प्रेशर डेवलप थिए सिंध गवर्नमेंट ते। ऐं जेको ई पॉलिटिसाइज़ हुयो पॉलिटिकल इन्फ्लुएंस जे करे जेको आहे जो ॿेलो खातो तबाह बि थिए की ॿेले खाते जो जेके कमु करण वारा अमलदार आहिनि उहे कमु नथा करे सघनि त उहे उन्हनि खे का विची मिले, का सपोर्ट मिले त उहे कमु करे सघनि ॿेलनि जे हवाले सां। ऐं टियों इहो आहे त असां इन विच में हिकिड़ी एक्टिविटी कंदासीं जंहिंमें हिकिड़ो त हीअ सियासी धुरियूं जेके हूंदियूं उन्हनि जा वर्कर हूंदा, उन खां पोइ मुख़्तलिफ़ स्कूलनि कॉलेजनि यूनिवर्सिटियुनि जा नौजवान शागिर्द उन्हनि खे खणी हिकिड़ी कंदासीं एक्टिविटी जंहिंमें असीं